छाए बाबा तोसां छा मसलो आ? मसलो कहिड़ो मसलो? आऊं 2-3 ॾींहंनि खां ॾिसां पियो त तूं हिते हिन पाड़े में सॼो ॾींहुं हिन गलीअ मुंजीअ में बीठो हूंदो आहीं। तोसां ख़ैर त आहे? बीहण में ॾोह थोरी आहे को। ॾोह छाजो? ही पासे में असांजा घर लॻा पिया आहिनि, हेॾां हीअ गली लॻी पई आहे, ॿचिड़े वाल माण्हू था रहनि सभु। तो त ॿियो कम ई कोन्हे, हिते बसि ईअं टंग फिॾी करे बीठो आहीं। बाबा सबको माए भेण यार, का ॻाल्हि कोन्हे, पाड़े जा आहियूं। पाड़े जा त आहियूं, पर हिते तुंहिंजो कमु कहिड़ो आहे? हिते बीह छाजे लाइ थो इहो मूंखे ॿुधा। बाबा तूं ग़लति पियो सम्झी यार, मां सुठी सोच रखंदो। ऐं सोच मुंहिंजी सुठी आहे, मूंखे कहिड़ो सोच में गॾरूं पियूं हलनि? हा तुंहिंजो हिते कमु कहिड़ो आहे? हिते तूं अची छाजे लाइ थो इहो मूंखे ॿुधा। यार हिते अचंदा वाईफाई या सिग्नल, हा अलाए कंहिंजो वाईफाई कोड लॻल कोन्हे, आउं दॿे हलाईंदो आहियां, वीडियो अपलोड कंदो आहियां, पोस्ट कंदो आहियां, डाउनलोडिंग कंदो आहियां। अरे आऊं चवां मुंहिंजे वाईफाई जो बिल ज़्यादा कीअं पियो अचे? वाईफाई मुआरी तूं पियो हलाईं? अरे वाईफाई पियो हलाईं तूं? अरे अरे थोड़ा अरे 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 अरे